Assalamualaikum, good evening, welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर कड़ालन। तव्हांजा ठीक आहियो, ख़ैरियत सां आहियो। ये थोड़ा इश्यूज़ थींदा रहंदा आहिनि, टेक्निकल इश्यूज़ थींदा रहंदा आहिनि। ज़ाहिर आहे लाइव आहे, लाइव जा इहे ई मज़ा हूंदा आहिनि। मां त इहे शयूं इंजॉय कंदी आहियां, छो जो जॾहिं इहे शयूं थींदियूं आहिनि त तव्हांखे ख़बर पवंदी आहे त हा भई ज़िंदगी में इहे शयूं आम हूंदियूं आहिनि। सो अॼु मंडे आहे ऐं वीकेंड असां सुठे तरीक़े सां इंजॉय कयोसीं, पर इंजॉयमेंट पंहिंजी जॻह ते सैटरडे ते जेका बरसाति थी आहे, तव्हां ॾिठी केॾी हिकदमि 4:30 बजे खां 5 बजे ताईं जेका अधु कलाक बरसाति थी आहे, ॾाढी तूफ़ानी बरसाति हुई। ऐं 5 ॾींहंनि खां पोइ जॾहिं सिजु निकितो आहे त उन में बि जेको आहे असांखे हाणे महसूसु थिए थो, असां उहे ॾींहं यादि था कयूं पिया त वाक़ई कराची जो जेको मौसमु हुयो असांखे यादि पियो आयो त वाक़ई सॼणा असां कोहमरी में वेठा आहियूं। एॾो थधो मौसमु, ॾींहं जो बि, राति त हुई माशाल्लाह हींअर सुठी आहे, छो त ॾींहं नंढा थींदा था वञनि ऐं असां सर्दियुनि जे तरफ़ हलंदा था वञूं पिया। ऐं हाणे त रातियूं बि वॾियूं आहिनि माशाल्लाह सां, रातियूं बहितरीनु थींदियूं वेंदियूं। सेप्टेम्बर स्टार्ट थी वियो आहे त अक्टूबर खां वधीक, अक्टूबर में वधीक चेंजिस अची वेंदियूं आहिनि। सो वरी ॿुधूं था त 3 या 4 सेप्टेम्बर खां हिकिड़ो ॿियो बि सिस्टम अची रहियो आहे बरसातुनि जो, पाकिस्तान में एंटर थींदो ऐं उहे बि 2-3 ॾींहंनि में सुठियूं बरसातूं थी सघनि थियूं सॼे सिंध जे अंदरि। सो इहो आहे त बरसातूं इंजॉय त कयूंसीं, पर किथे किथे जेको आहे नुक़सान बि थियो, केतिरनि माण्हुनि जी डेथ्स थी वियूं, केतिरा हादसा बि पेश आया। इन जे करे मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां त जॾहिं बि बरसातुनि जो मौसमु अचे थो, दुआऊं घुरंदा कयो, ख़ैर जूं दुआऊं घुरंदा कयो त अलाह साईं रहमत वारी बरसाति थिए ऐं सभिनीनि जो अलाह साईं सिर वक़्त जो ख़ैरु करे। सो पंहिंजो प्रोग्राम त असां स्टार्ट करे ई चुका आहियूं ऐं अॼु असां वटि हिकिड़ी ज़बरदस्त गेस्ट बि आहे। अच्छा, मां तव्हांखे इहो ज़रूरु ॿुधाईंदमि त नंढड़ा जेके ॿार आहिनि, जॾहिं नंढड़ो ॿारु पैदा थिए थो ऐं जॾहिं पहिरीं औलाद थिए थी माउ पीउ खे, त माउ पीउ हमेशह परेशान हूंदो आहे त हीउ ॿारु निंड सही नथो करे, हिन खे जेको आहे खीरु पियारिजे तॾहिं बि रोए थो, खीरु नथो ॾिजे तॾहिं बि रोए थो, ॿई कंफ्यूज़ हूंदा आहिनि, हमेशह परेशान रहंदा आहिनि त असल में हिन ॿार सां मसइलो छा आहे, उनखे पेट में तकलीफ़ कहिड़ी आहे, हुनखे कहिड़े क़िस्म जा मरोड़ था पवनि पेट जे अंदरि, या हुनखे का ॿी तकलीफ़ आहे। ज़ाहिर आहे नंढड़ो मासूम ॿारु आहे, हू त पंहिंजी ज़बान सां नथो ॿुधाए सघे, पर माउ पीउ खे हमेशह इहा हिकिड़ी परेशानी रहंदी आहे त हीउ एॾो रोए छो थो। त उन ॿार खे जेको सूरु पवंदो आहे त उन हवाले सां असां जेको आहे ॻाल्हाईंदासीं पंहिंजे गेस्ट सां ऐं उन खां पुछंदासीं त हीउ जेको सूरु पवंदो आहे ॿारनि खे, नंढड़नि ॿारनि खे, उहे छाजे लाइ पवंदो आहे ऐं उनजी जेको आहे रीज़न बि असांखे ॿुधाइनि ऐं उनजी काई अहिड़ी दवा जेकॾहिं आहे त उहा बि असांखे ॿुधाए। त मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु अॼु स्टूडियो में महा कासिम मौजूदु आहिनि, सर्टिफाइड न्यूट्रिशन फ्रॉम इंटरनेशनल स्पोर्ट्स साइंसिस एसोसिएशन USA, रिसर्च कंसल्टेंट एट मेडिक्स लेबोरेटरीज प्राइवेट लिमिटेड एंड वेरियस अदर यूनिवर्सिटीज। तो उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक हूँ, आप कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक हूँ। तो आप हमें ये बताइए कि छोटे मासूम से बच्चे, एक पहली औलाद होती है जब माँ बाप की, तो बच्चों को एक कॉलिक का दर्द होता है, तो वो क्या है बेसिकली? देखिए, जो बच्चा बिल्कुल अभी पैदा हुआ है, अभी उसका जो निज़ाम हाज़मा है वो अभी पूरी तरह से डेवलप नहीं हुआ, पूरा बना नहीं है। अभी वो इससे पहले वो अपनी माँ के अंदर से भी जितनी नशोनुमा ले सकता था वो लेकर आया। अभी वो खाने पीने के ऊपर अभी उसकी आदत नहीं हुई है या उसको हज़म करने में अभी थोड़ा सा कह लें टाइम लगता है, ठीक है। तो ये एक कोई बीमारी नहीं है। माँ बाप समझते हैं कि मेरे बच्चे को पेट में दर्द हो रहा है तो ये कोई बीमारी है, बीमारी नहीं है। आप समझ लें ये कुदरती तौर पर है कि बहुत सारे दुनिया भर के बच्चों को मसला है, पाकिस्तान का मसला नहीं है। 40% से ज़ायद जो बच्चे हैं दुनिया भर में, वो जब पैदा होते हैं तो उनको ये कॉलिक का दर्द या जिसे हम आम ज़बान में पेट का दर्द या मरोड़ कहते हैं, ये होता है बच्चों को। और उसकी वजह यही है कि बच्चों का जो निज़ाम हाज़मा वो भी पूरी तरह से मुकम्मल तरह से बना नहीं है। तो जैसे जैसे बच्चा खुराक लेता है, चाहे वो माँ का दूध हो या फिर जो है वो आप कह लें बॉटल फीड का दूध हो, तो वो बच्चे को हज़म करने में प्रॉब्लम होती है, जिसकी वजह से उससे गैस होती है। कभी कभी बच्चा उपकाई के साथ दूध निकाल भी देता है, वॉमिट जैसा भी उसको होता है, मतली जैसा।
तो ये कुछ अलामात हैं जिसकी वजह से क्या होता है, बच्चे का खाना हज़म नहीं होता, उसको पेट में शदीद मरोड़ होता है, ख़ास तौर पे रात के वक्त। ये रात के वक्त हो रहा होता है बच्चों को, शाम के वक्त होता है जब आपके पास अक्सर रात में डॉक्टर्स भी नहीं होते, बैठ रहे होते हैं, माँ बाप को समझ नहीं आता कहाँ लेके जाएं बच्चे को, किसको दिखाएं। तो ये एक चीज़ है, माँ बाप फ़ौरन घबरा जाते हैं कि यार हमारे बच्चों को पता नहीं क्या हो रहा है, कोई बीमारी तो नहीं है वो। तो ये कोई बीमारी नहीं है, ये बहुत आम चीज़ है। बस इसके लिए ये है कि इतने छोटे बच्चे को माँ बाप कुछ भी देते हुए भी डर रहे होते हैं खुद से, कि कहीं हम खुद कुछ ना दें या कुछ ऐसी चीज़ ना दें जो बच्चे को उल्टा फ़ायदा करने के नुकसान कर दे। तो बिल्कुल कॉलिक का जो दर्द है ये बहुत आम है बच्चों में, और इसके लिए जो हमारे पास एक प्रोडक्ट है जो कि आज हम जिस पे बात भी करने के लिए आए हैं, डाई गैस, नाम से साबित है, डाई गैस यानी कि गैस को मारने की दवाई है। सही। तो इतने छोटे से बच्चे को हम दवा दे सकते हैं? मतलब बिल्कुल ये दवा आप दे सकते हैं। आप ख़ुद भी बताएं कि ना जब इतने छोटे बच्चे को होता है तो हम लोग के टाइम पे क्या कहते हैं, वो हमारे नानियों दादियों के नुस्खे कि उसको सौंफ का पानी पिला दो, उसको पुदीना का पानी पिला दो, यही करते, चीनी का पानी पिला दो, ऐसे ही कर रहे होते हैं। उसको करने से बच्चों का पेट दर्द भी ठीक हो जाता है। तो इस दवा के अंदर वही सारी चीज़ें, वही आप कह लें पहले के वक्तों की जो है वो अफादियत या जो कुदरती अज्जाओं की जो अफादियत है उसको लेकर एक प्रोडक्ट हमने बनाया है जो कि बच्चों के लिए ना सिर्फ सेफ़ है बल्कि बहुत इफ़ेक्टिव है, और इसका जो है असर भी बच्चों में कॉलिक पेन के लिए बहुत साबित है। बिल्कुल सही। तो ये इजीली मार्केट में अवेलेबल है, किसी भी केमिस्ट के पास अवेलेबल है? बिल्कुल, ये पाकिस्तान की तमाम ऑलमोस्ट केमिस्ट के पास ये अवेलेबल है, साथ साथ ये तमाम बड़ी फार्मेसीज़ के ऊपर भी अवेलेबल है, और मेडिक्स लेबॉर्ट्री की ऑनलाइन वेबसाइट से आप इसे ऑर्डर भी कर सकते हैं। सही। तमा चाहींदसि त तव्हां बिल्कुल ही ॾिसी सघो था, हीअ डाई गैस जे नाले सां दवा आहे जेका हिकदमि ॿार खे ॾिजे त उन में उनखे फ़रहत महसूसु थींदी। तव्हांजो ॿारु जेको रोए थो, परेशान रहे थो, ऐं तव्हां उनखे ये दवा ॾेई सघो था आराम सां। अच्छा, तो यहाँ पे जो मदर्स हैं वो ये भी ज़रूर जानना चाहेंगी कि ये दवा जो है बच्चे को हम दूध से पहले दें, बाद में दें, किस टाइम हम दे सकते हैं? अच्छा देखिए, इसका जो बच्चे का पेट का दर्द है ना, इसका कोई ख़ास वक्त नहीं है। कभी कभी कुछ बच्चों को खाली पेट भी गैस हो जाती है, या कुछ बच्चों को ज़्यादातर ये होता है कि खाने के बाद या जब भी वो दूध पीता है उसके बाद बच्चे को पेट में दर्द होता है। तो जब भी महसूस हो खाली पेट या खुराक के बाद, जब भी माँ को ये एहसास हो कि बच्चे का पेट दर्द हो रहा है, उसकी पेट सख्त हो गया है, या बच्चा जो है अपना पेट जैसे कैसे मरोड़ से अकड़ा लेता है ख़ुद को, या ऐसी कोई अलामत वो उसके अंदर देखते हैं तो वो उसको उसी वक्त दे सकती हैं। अगर वो महसूस होता है खाने से पहले, खाली पेट, या रात में किसी वक्त भी, तो भी दे सकती हैं। और ख़ुराक के बाद जब आपको पता है कि आपके बच्चे को दूध पीने के बाद पेट में दर्द होता है या गैस पास करता है तो आप उस वक्त भी उसको दे सकते हैं। ठीक है। और ये भी ज़रूर बताइए कि ये दवा देने के बाद बच्चे को कितनी देर तक आराम आ जाता है? आप अगर नोट करें इस दवा को इस्तेमाल करके 5 मिनट के अंदर वैसे तो आराम आ जाता है, इतनी अफादियत है। लेकिन अगर किसी बच्चे को किसी और वजह से, कॉन्स्टिपेशन या कब्ज़ की वजह से अगर पेट में दर्द है तो उसको भी ये बहुत अच्छे से जो है ना वो रिलैक्स करता है। बच्चे की पेट में जो आंतों में भी जो किसी भी किस्म का स्ट्रेस है या अकड़न है तो उसमें जितना टाइम लगता है, बहुत भी अगर टाइम लगा तो 15 से 20 मिनट के अंदर ये बच्चे को आराम दे देता है। सही। और ये भी ज़रूर बताइए कि कितनी उम्र तक ये दे सकते हैं और दिन में कितनी दफ़ा? इसको आप बच्चे को हर खुराक के बाद भी दे सकते हैं। वैसे तो इसके पैक के ऊपर लिखा है वह दो खुराक, लेकिन जाहिर है आप भी जानते होंगे कि बच्चा जो छोटा भी होता है वो 6 माह तक का बच्चा है जिसमें ये प्रॉब्लम ज़्यादा पाई जाती है। तो बच्चा 2 बार तो खुराक नहीं लेता, वो 5 से 6 बार भी दूध पी रहा होता है। तो हर खुराक के बाद भी आप इसे दे सकते हैं। अगर बच्चे को इतना कॉमन रहता है और आप समझते हैं, पेरेंट्स ये वालिदैन देखते हैं कि हर दूध पीने के बाद अगर उससे पेट में दर्द हो रहा है तो वो हर खुराक के बाद भी दे सकते हैं। और वैसे तो हस्बे ज़रूरत भी इसे आप दे सकते हैं अगर आपको महसूस हो कि पेट में बच्चे के दर्द है। वैसे इसका जो टाइम है वो 6 माह तक का बच्चा इसको 3 से 6 क़तरे ले सकता है। 6 माह से 1 साल का बच्चा जो है वो 8 से 10 क़तरे, और जो 2 साल से या 1 साल से जो बड़ा बच्चा है, 3 साल तक के बच्चे की जो उम्र है वो इसको 15 से 30 क़तरे मुख्तलिफ वक्त में ले सकता है। सही। अच्छा, ये जो डाई गैस है ये क्या मतलब ड्रॉप्स की सूरत में अवेलेबल है? बिल्कुल बिल्कुल, ये अगर आप इसको खोलेंगे तो ये बिल्कुल ड्रॉपर बॉटल फॉर्म में जो है ये अवेलेबल है। ये ख़ास तौर पे बिल्कुल ये बिल्कुल ख़ास तौर पे माओं की आसानी
के लिए बनाई गई है, और ना इतने छोटे बच्चे को वो चम्मच लेके आप भाग रहे हैं, रात के वक्त बच्चे को पेट में दर्द हो रहा है, तो माओ के लिए ठीक बड़ी है। मुश्किल हो जाती है ना बच्चों को पिलाना इतने छोटे बच्चे को। तो ये बिल्कुल ड्रॉपर बॉटल फॉर्म में अवेलेबल है। माओ की आसानी के लिए ढक्कन खोलें और बच्चे को कतरे उसके डाल दें। ओके, त ही त ॾाढी आसानी आहे ऐं तव्हां जेको आहे ही घर में लाज़मी रखो। नंढड़ा ॿार जेकॾहिं तव्हांजे घर में आहिनि त 6 माह तक दे सकते हैं बच्चे। 6 माह से भी दे सकते हैं, 1 साल तक के बच्चे को, और 3 साल तक के बच्चे को भी दे सकते दे हैं आराम सकते से। हैं आराम से। त ही त मतलब इलाही आसानी थी वई हींअर, ड्रॉप्स आहिनि ही। और ये भी ज़रूर बताइए कि जैसे बड़ा बच्चा है तो उसको भी हम दे सकते हैं? बिल्कुल, 3 साल तक के बच्चे को तो आप आराम से ये दे सकते हैं, लेकिन 3 साल से अगर कोई और बड़ा बच्चा है तो फिर उसके लिए हमारे पास डाइगेस्ट सिरप है। जैसे बच्चे होते हैं खाते हैं और उनके पेट में दर्द होता है, या 3 साल से बड़े, आप भी मैं भी, बल्कि डाइगेस्ट सिरप आप समझ लें इसी दवा का बड़ों का एक सिरप है। अच्छा। वो जो है डाइगेस्ट सिरप के नाम से, वो भी आप दे सकते हैं इसे। वो भी बिल्कुल कुदरती है, हर्बल है, इसके ऊपर कोई साइड इफ़ेक्ट्स नहीं है, और ये डाउ यूनिवर्सिटी की रिसर्च से साबित शुदा है। ज़बरदस्त। तो मतलब इसको देते हुए कोई भी मतलब ऐसे साइड इफ़ेक्ट्स वगैरह नहीं है? बिल्कुल, ये रिसर्च से साबित शुदा है कि जैसे बच्चों में कॉलिक का दर्द हम कह रहे हैं 6 माह तक रहता है, तो क्या ऐसा तो नहीं कि बच्चे को इतनी देर बाद इस्तेमाल से कोई साइड इफ़ेक्ट, हर दवाई का होता है, तो ऐसा तो नहीं कि किसी का साइड इफ़ेक्ट हो। तो बिल्कुल ये रिसर्च स्टडी हमने डाउ यूनिवर्सिटी के ताउन से करी, और हमने जो है वो इसको रिसर्च से यही साबित किया कि इतने लंबे इस्तेमाल के भी किसी बच्चे में कोई साइड इफ़ेक्ट भी नहीं है, और ये कॉलिक के दर्द के लिए मौसर भी है। सही। तो क्या ये अलग अलग फॉर्म्स में भी अवेलेबल है? ये ड्रॉपर बॉटल फॉर्म में अवेलेबल बस? है जी, बस बॉटल। अच्छा, तो इसका एक सिरप आता है वो बड़े बच्चों के बड़ों लिए, में है, वो भी बड़ों, डाइगेस्ट ही बिल्कुल है? डाइगेस्ट सिरप के नाम से है। वो 3 साल से बड़े और बढ़ के सब बड़े इस्तेमाल कर सकते हैं उसे। अच्छा जी। और जैसे अच्छा ये भी बताइए कि जैसे बच्चा बड़ा होता जाता है, 3-4 महीने का होता है, तो फिर उसको थोड़ा थोड़ा खिलाते भी रहते जी, हैं हम, बिल्कुल। और पानी की सूरत में भी उसको पानी भी पिला रहे होते हैं थोड़ा थोड़ा करके, तो उस सूरत में भी ज़्यादा गैसेस होते हैं बच्चों जी, को, बिल्कुल। तो उसमें भी फिर हम कंटिन्यू कर सकते हैं? बिल्कुल इसको कर सकते हैं, और ख़ास तौर पे ये मसला तभी आता है जब आप बच्चे को ठोस ग़िज़ा खिलाना शुरू करते हैं। जब बच्चा छोटी छोटी चीज़ें घर की हमारे आपसे कुछ चीज़ लेके खाना शुरू करता है, जैसे अभी हमने बात करी कि अभी बच्चा है उसको हज़म करने में प्रॉब्लम होती है। पहली बार जब भी वो कोई खुराक खाता है तो बच्चे का जो हाजमा है वो उसके ऊपर थोड़ा सा रिएक्ट करता है, कोई रद्द अमल देता है अपना। तो उसके लिए जब भी माओ को महसूस हो तो इसको एहतियाती तदाबीर के तौर पे भी आप इस्तेमाल कर सकते हैं। आपको लगे कि अरे बच्चे को कुछ नया खिलाए, कहीं कुछ हो ना जाए, पेट में दर्द ना हो जाए, हज़म ना हो, तो आप इससे वैसे भी दे सकते हैं बिना दर्द के भी। तो इंशाल्लाह इससे जो है वो बच्चे का निज़ाम हाज़मा कुदरती तौर पे ठीक भी रहता है। और इसके इंग्रेडिएंट्स क्या हैं? इसमें कौन कौन सी ऐसे अज्जा हैं जो मिले हुए हैं? इसके अंदर तमाम कुदरती अज्जा हैं। अगर मैं आपको बताऊंगी आप कहेंगे कि तो मेरे घर में भी हैं। अच्छा। जैसे कि सौंफ, अदरक, पुदीना और ज़ीरा। वाह। ये चारों वही अज्जा हैं जो हमारे घरों के अंदर नॉर्मली हम यूज़ अवेलेबल है। लेकिन क्या होता है उस वक्त जो है वो माओ कहाँ भागेंगी, कहाँ वो जो है वो कहवे बनाएंगी, और फिर वो मुनासिब बने या ना बने। तो माओ की आसानी के लिए हम ये प्रोडक्ट जो है वो आपकी आसानी के लिए बिल्कुल नपे-तुले अंदाज में फॉर्मुलेशन बना के हम ले आए। वाह वाह। अच्छा, ये बच्चों में जो कब्ज़ का दर्द होता है उससे भी दूर करता है? बिल्कुल, ये उसको भी दूर करता है। बिकॉज कब्ज़ के अंदर क्या होता है कि बच्चे की आंतें सख्त हो जाती हैं पानी की कमी से, और उसकी वजह से वो जो है वो स्टूल पास नहीं कर रहा होता। तो ये क्या करता है कि ये बच्चे की जो आंतें हैं ना उसकी मूवमेंट को सही करता है। जब वो मूवमेंट ठीक हो जाती है तो बच्चे को खुल के कब्ज़ भी सही हो जाता है, और बच्चे का जो दर्द है, जो अकड़न होती है ना, वो भी ये सही करता है। आपने डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेज के अंदर इस पर किस तरह से रिसर्च की है? इसकी हमने ये रिसर्च करी कि जैसे सबको पता है कि जैसे आप भी कहेंगे कि पुदीना पेट दर्द सही करता है, सौंफ सही करता है, लेकिन ये पेट में जाकर बच्चे के किस तरह की पेट दर्द को ठीक करता है। जैसे पेट दर्द के भी मुख्तलिफ वजूहात हो सकते हैं। किसी बच्चे को कोई फूड एलर्जी हो सकती है, जैसे लैक्टोज इंटॉलरेंट हम कहते हैं बच्चा के, वो जो दूध में मौजूद जो चीनी है उसको हज़म नहीं कर पाता, और जैसे ही कोई बच्चा दूध पीता है उसको मोशन लग जाते हैं, या उसको कोई एलर्जिक रिएक्शन हो जाता है, या आप कह लें बच्चे को गैस रहती है, या उसको कोई स्ट्रेस रहता है। अब आप कहेंगे इतने छोटे बच्चे को कैसा स्ट्रेस, उसको तो कोई परेशानी भी नहीं, लेकिन फिर भी उसकी नींद पूरी नहीं हुई, उसका डायपर ख़राब है, किसी भी वजह से वो डिस्टर्ब रहता है, या माँ परेशान है तो माँ की परेशानी बच्चे तक भी मुंतकिल होती है और वो उस वजह से भी परेशान होता है। हमने ये पता किया कि मुख्तलिफ़ वजूहात जो होती हैं कॉलिक की, तो ये
किस वजूहात किस तरह के कॉलिक पेन को ये ठीक करता है। तो हमें इसमें ये पता चला कि ये कब्ज़ को भी ठीक करता है, ये जो है वो आपके इस तरह के स्ट्रेस लेवल को भी अगर दर्द है उसको भी ठीक करता है। अगर किसी एलर्जी के रिएक्शन, कोई फूड एलर्जी से अगर बच्चे को पेट में दर्द है, ये उसको भी ठीक करता है। तो मुख्तलिफ जो कॉलिक की बच्चों के अंदर जितनी वजूहात होती हैं जिसकी वजह से कॉलिक होता है, ये उन तमाम प्रॉब्लम्स के लिए बिल्कुल मौसर और मुफीद है। और दूसरी हमने ये रिसर्च करी, जैसे मैंने आपको बताया कि क्या इसके लंबे इस्तेमाल से बच्चों की ग्रोथ, डेवलपमेंट या उनकी नशोनुमा बढ़ने में तो कोई रुकावट नहीं है, कोई साइड इफ़ेक्ट तो नहीं है। तो बिल्कुल इसके अंदर कोई साइड इफ़ेक्ट नहीं है। माँ बाप इसे बिल्कुल आराम से, सुकून से, बिना डरे इस मेडिसिन को दे सकते हैं। माशाल्लाह। अच्छा, ये ज़रूर बताइए लास्ट में हमें कि ये ऑनलाइन हम ख़रीद सकते हैं या तो फिर हमें केमिस्ट के पास जाना पड़ेगा? ये ऑनलाइन भी आप ख़रीद सकते हैं और केमिस्ट के पास से भी आप ले सकते हैं आसानी से। जो लोगों को ऐसे कि फ़ौरन उन्हें चाहिए तो वो मेडिक्स लैब की वेबसाइट से भी इसे ऑर्डर कर सकते हैं। और वैसे भी जो आजकल और भी इस वक्त पाकिस्तान की जितनी बड़ी बड़ी लीडिंग फार्मास्यूटिकल फार्मेसी जो हैं, जितनी भी हैं ऑनलाइन फार्मेसीज़ हैं, उनके ऊपर भी अवेलेबल है। अच्छा, एक और सवाल कि आजकल जो हालात हैं हमारे मुल्क के अंदर, महंगाई बहुत ज़्यादा है, तो ये जेब पर कितनी भारी है? ये बिल्कुल बहुत ही, इसकी प्राइस बिल्कुल आप कह लें कि मुनासिब है, अफोर्डेबल है। इतना तो शायद हमारे बच्चों का दूध भी नहीं आता होगा जितने इसकी प्राइस है। और माशाल्लाह पूरे मंथ आपको चल सकता है ये बच्चों की आसानी के लिए। जितना इसका डोज है आप जो है वो इसको आराम से इस्तेमाल कर सकते हैं। बिल्कुल ये हर कोई अफोर्ड कर सकता है। अच्छा, कितने ड्रॉप्स देने हैं? मतलब 1 ड्रॉप, 2 ड्रॉप, 3 ड्रॉप? ये जो है वो नौमौलूद बच्चा जो है उससे लेकर 6 माह तक का बच्चा इसे 4 से 6 कतरे हर खुराक के बाद भी ले सकते हैं। और फिर 6 माह से 1 साल तक का बच्चा जो है वो इसको जो है वो 8 से 10 कतरे ले सकता है। और उससे बड़ा जो बच्चा है, 3 साल तक का जो बच्चा है, वो इसे 15 से 30 कतरे ले सकता है। सही। और ये मतलब जैसे घर में भी दूसरी चीज़ें मौजूद होती हैं, जैसे सौंफ हो गया, ज़ीरे की बात आपने की, तो इनसे भी थोड़ा बहुत तो फ़र्क पड़ता होगा? बिल्कुल, इससे फ़र्क भी पड़ता है बच्चे की, अगर आप, लेकिन इसको डायरेक्ट ना पिलाएं बच्चे को। आसानी तो ये है कि आपको ये डाइगेस्ट कॉलिक ड्रॉप दिया है, यही पिला दें आप। तो ये जो है बड़े अच्छे सेफ़ तरीके से, बड़े हाइजीनिक तरीके से इसको बनाया गया है बच्चों के लिए। नाप तोल कर पूरी फॉर्मुलेशन बनाई गई है। बस आप चाहें तो ये कि आप बच्चे की खुराक के ऊपर फोकस करें। जैसे बड़ा बच्चा है, जैसे आप कहीं थी 3 माह से ऊपर जब बच्चा आता है, सॉलिड खाने लगता है, तो कोशिश करें कि बच्चे को घर का बना खाना दें, घर की चीज़ें दें, बाहर की चीज़ें ना दें। कोशिश करें कि माएँ अपना दूध पिलाएं। अगर किसी वजह से ना पिला सकें वो एक अलग बात है, लेकिन ये चीज़ें जो है वो बच्चे की सेहत पर असर करती है और फिर बच्चों को कम पेट में दर्द होता है। सही। थैंक यू सो मच, आपका बहुत बहुत शुक्रिया। आज आपने बहुत अच्छी इन्फॉर्मेशन दी हमारी बहनों को। उम्मीद है कि इसको ज़रूर ट्राई करेंगी हमारी बहनें। और लास्ट में कोई मैसेज देना चाहेंगी आप? मैं बिल्कुल जो है वो जितनी माएँ बैठी हुई हैं या जितने बाप बैठे हैं, मैं उनको से भी ये मैसेज देना चाहूँगी कि अपने बच्चों को कोशिश करें कुदरती घर की चीज़ें, ऐसी चीज़ों को खिलाएं पिलाएं ताकि उनकी सेहत पर असर अच्छा पड़े। जैसे हम सब जानते हैं मार्केट में डिफरेंट चीज़ें अवेलेबल हैं, और एज अ न्यूट्रिशनिस्ट मैं ख़ुद भी कोशिश करती हूँ कि बच्चों को कम से कम ऐसी चीज़ें दी जाएं जिनमें मिलावट ना हो, बाहर की चीज़ें ना हो, तो कुदरती चीज़ें दें। इसीलिए मेरा इस दवाई या इस मेडिसिन के ऊपर भी एतमाद इसलिए है कि ये बिल्कुल कुदरती अज्जा से मिलके बना है और इसके अंदर कोई साइड इफ़ेक्ट नहीं है। ये तो बात सिर्फ दवा की हो गई, लेकिन रूटीन में बच्चों की खुराक में ऐसी ही चीज़ें लें, साफ़ सुथरी घर में बनी हुई, माएँ खुद बनाएं, ताकि उनका कॉन्फिडेंस हो कि इसमें बाहर की कोई प्रिजर्वेटिव, कोई ऐसी चीज़ नहीं है। जब ये चीज़ें बच्चे खाते हैं तो उनके पेट में कुदरती तौर पे ऐसे कोई मसाइल नहीं होते, पेट दर्द के इस तरह के, और बच्चे की सेहत भी अच्छी रहती है। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। ऐं ट्रांसमिशन जारी आहे, वञो केॾांहुं बि कोन था, पर ब्रेक वठंदासीं। ब्रेक खां पोइ असांखे ॿिया गेस्ट जॉइन कंदा, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूवर्स। वे तव्हांखे भलीकार कंदासीं। ऐं हींअर असांखे जिन गेस्ट जॉइन कयो आहे त मां तव्हांखे पहिरियां हिकिड़े गेस्ट जे हवाले सां ॿुधाइणु चाहींदसि। 17 सालनि जो आहे, यंग आहे ऐं माशाअल्लाह ॾाढो मेहनती बि आहे।
त मां तव्हांखे ॿुधायां त हाणे जेको फीफा यूथ ओलंपिक रांदियुनि में शिरकत कंदड़ नौजवान रांदीगर हसान महर जंहिं मुल्क जी नुमाइंदगी कई पाकिस्तान जो झंडो फड़कायो ऐं हो जमालो ते गैर मुल्की रांदीगरनि सां गॾु झूमर कई। 17 साला नौजवान फुटबॉलर खानगढ़ वासी मोहम्मद हसान महर ठट्टा कॉलेज में पढ़ी रहियो आहे ऐं मोहम्मद हसान महर मक़ामी सतह ते अल महरान फुटबॉल क्लब जो मेंबर पिणु आहे। सो असां सां गॾु हसान महर बि हिते मौजूदु आहे ऐं उन खां अलावा असांजो प्यारो भाउ ऐं माशाल्लाह ॾाढी बहितरीनु आवाज़ प्यारी ग़ज़ल्स असांखे ॿुधाईंदो आहे। सुठा सुठा गाना बि आहिनि जेके KTN जी स्क्रीन ते तव्हां ॾिसंदा बि रहंदा आहियो। अॼुकल्ह जेको आहे नवां गाना बि पुछंदासीं उन्हनि खां त कुझु स्क्रीन जे लाइ कनि था या न, पर पुराणा गाना जेकॾहिं असां उन्हनि जे लाइ ॻाल्हायूं त KTN ते इलाही इन्हनि जा गाना आहिनि जेके फेमस आहिनि। सो असां सां गॾु वहीद रमज़ान बि हिते मौजूदु आहिनि, ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो हसन? अल्हम्दुलिल्लाह ठीकु, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक ऐं सभिनि खां पहिरियां मां तव्हांखे मुबारक ॾियणु चाहींदसि त माशाल्लाह इहा अचीवमेंट आहे तव्हांजी। जी थैंक यू। कीअं पियो महसूसु थिए? इलाही प्राउड फील थिए, छो त मुल्क जी नुमाइंदगी के ॿिए मुल्क में माण्हू करे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फ़ख्र जी ॻाल्हि आहे। अच्छा, मां तव्हां खां स्टार्ट वठंदसि। सभिनि खां पहिरियां तव्हां पंहिंजी फैमिली जे हवाले सां ॿुधायो, तव्हांजो बचपन जेको गुज़रियो, तव्हांखे इहो शौक़ु कीअं थियो? जी फैमिली त असां असल खानगढ़ जा आहियूं, पर रहाइश असांजी जेकी आहे उहा ठठे जी आहे। सही। त असां नंढपण खां पलिया वधा ठठे में आहियूं ऐं पहिरीं नंढपण में असां क्रिकेट खेॾंदा हुआसीं। क्रिकेट खां पोइ आस्ते आस्ते जीअं फुटबॉल जी तरफ़ शौक़ु वधियो त असां मेरान फुटबॉल क्लब मां जॉइन कयो। त मेरान फुटबॉल क्लब में असां हल्को हल्को थी लेवल वधंदो वियो। पहिरें जूनियर टीम में टीम C में खेॾियासीं, पोइ B में खेॾियासीं टीम B में, पोइ जीअं टीम A में आयासीं त माना हिकिड़ो सुठो डिस्ट्रिक्ट लेवल ते खेॾंदा हुआसीं या ज़्यादा हाई लेवल में मैचिस थींदा रहंदा। त पोइ अचानक असांखे हिकिड़ी माना ख़बर पई, हिकिड़ो ग्रुप में मैसेज आयो की अपॉर्चुनिटी आई आहे हिकिड़ी जेको RTP ॾे पई अपॉर्चुनिटी, जंहिंमें फ्रांस लाइ आहे। त पोइ त कैप्टन हुयो सर नाकाश, हुन चयो सभई माना तव्हां हुन पार्टिसिपेट कयो। त ज़्यादातर ॿार हुया, जाम ॿार हुया जिन्हनि पार्टिसिपेट कयो, तंहिंमें मां बि हुयुमि जंहिं पार्टिसिपेट कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह 2-3 स्टेज हुया जेका कंप्लीट करे मां सेलेक्ट थियुमि। ज़बरदस्त। अच्छा, इहा जेका पार्टिसिपेशन वारी जेका लेवल हुई तव्हांजी, इहा छा स्कूल तरफ़ां हुई, कॉलेज तरफ़ां हुई या का गवर्नमेंट जो कुझु अहिड़ो हुन में? जी न, मां जेकी पार्टिसिपेट कयो उहो क्लब जे तरफ़ां कयो। अच्छा। ऐं इन में जेको जिन्हनि अपॉर्चुनिटी ॾिनी उहो राइट टू प्ले आहे, इदारो आहे जेको वर्क पियो करे। इहा अपॉर्चुनिटी उन्हनि खां माना फ्रांस खां स्पोर्ट्स डांस लाइ विली आहे, जेको माना हुननि ऑर्गेनाइज़ पे करायो फ्रांस में। ओलंपिक जे तरफ़ो स्पॉन्सर्ड हुयो, यूरोप यूनियन माना ज़्यादा जे तरफ़ो स्पॉन्सर्ड हुया। त उन्हनि माना असांखे राइट टू प्ले जे तरफ़ो असांखे इजाज़त ॾिनी की भाउ तव्हां अची था सघो, इनवाइट कयो असांखे। सही। त मतिलबु एॾो परे वञी बि तव्हां पंहिंजे मुल्क जो, पंहिंजी सिंध अमर जो नालो रोशन कयो आहे। त तव्हांजे घर वारनि खे कीअं महसूसु थियो? उन्हनि जी छा हिकिड़ी हिकिड़ो चए न रिएक्शन हुजे, उहो छा हुयो? माशाल्लाह असां घर वारा इलाही ख़ुशि थिया हुया, छो त ॿाहिरि मुल्क वञी के ॿिए मुल्क वञी ऐं पाकिस्तान जी नुमाइंदगी करणु, पंहिंजी धरती जी नुमाइंदगी करणु, सिंध जी नुमाइंदगी करण जो हर कंहिंजो नंढे ॿार जो हर कंहिं ॿार जो ख़्वाहिश हूंदी आहे। त असांजी बि ईअं नंढपण में ख़्वाहिश हूंदी, असां माना दुनिया जी लेवल ते पंहिंजे मुल्क खे रिप्रेज़ेंट कयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान के सुठे नमूने सां रिप्रेज़ेंट कयोसीं। जेतिरो असांखां थी सघे ओतिरो असां सुठे नमूने सां पाकिस्तान ऐं सिंध खे रिप्रेज़ेंट कयो ऐं इंशाअल्लाह अॻियां बि अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं त अॻियां बि कंदासीं इंशाअल्लाह। अञा बि तव्हां सां ॻाल्हाईंदासीं हिन मौज़ू ते। जी भाउ, ॿियो ॿुधायो अॼुकल्ह छा थी रहियो आहे? कुझु नवां सॉन्ग्स अची रहिया आहिनि तव्हांजा? बिल्कुलु कंपोज़िशन्स हलनि थियूं, कुझु न्यू प्रोजेक्ट्स बि हलनि पिया ऐं इंशाअल्लाह जल्द कुझु न कुझु सॉन्ग्स जेके आहिनि उहे रिलीज़ कंदासीं। सही। ऐं KTN जे लाइ स्पेशली पुछणु चाहींदसि त KTN जी स्क्रीन ते कुझु वरी सां को गज़ल, को गानो? न, प्रोजेक्ट ॿुधायो हलनि पिया था ऐं इंशाअल्लाह मुंहिंजी कोशिशि इहा आहे की जीअं कंप्लीट थियनि था हिकु ॿ त पोइ उन्हनि मां को न को KTN मतिलबु उहे गज़ल्स में आहिनि या सॉन्ग्स में आहिनि? मतिलबु न बिल्कुलु प्योर गज़ल में आहिनि, न वरी सॉन्ग जी हुन में मतिलबु नीम गज़ल चई सघो था हुनखे, सॉन्ग जी कैटेगरी में। पर तव्हां घणो करे गज़ल्स वधीक ॻाईंदा आहियो? हा, मोस्टली छो त मुंहिंजो बचपन खां वठी शौक़ु इहो रहियो आहे, मतिलबु सॉफ्ट जेका मौसीक़ी आहे जंहिंमें गज़ल अचे थो, सेमी क्लासिकल अचे थो,
वो शौक़ु मुंहिंजो रहियो आहे, पर एज़ अ सिंगर जेको आहे सो हर शइ हर सिन्फ़ खे ॻाइणो पवंदो आहे, त अल्हम्दुलिल्लाह हर सिन्फ़ खे ॻाईंदो बि आहियां। त मोस्टली जीअं अगरि चइजे मुंहिंजी पंहिंजी जेका हिकिड़ो जेका सेल्फ सेटिस्फिकेशन मूंखे उन सिन्फ़ मां मिले थी उहा गज़ल आहे। ऐं गफ़ार तबस्सुम साहब खे तव्हां इलाही पसंदि कंदा आहियो? बिल्कुलु, तबस्सुम साहब जो नो डाउट उन्हनि खे हर कोई पसंदि कंदो, बिल्कुलु बिल्कुलु, पर उन्हनि जा लिखियल तव्हां वधीक ॻाईंदा आहियो? जी जी, हींअर हिकिड़ो एल्बम मुंहिंजो रिकॉर्ड अञा हले पियो थो, रिकॉर्ड थिए पियो, पूरो थियो कोन्हे, उन्हनि मां कुझु गज़ल रिलीज़ थी चुका आहिनि, कुझु वरी आहिस्ता आहिस्ता 1 by 1 करे असां रिलीज़ कंदा रहंदासीं। सही सही, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां सां पहिरियां बि ॻाल्हि ॿोल्हि थी आहे इन ई शो में, पर प्रॉपर तव्हांजो इंटरव्यू मां अॼु थी कयां पई। बिल्कुलु, उहो छो त कंबाइन हुयो, तबस्सुम साहब बि मौजूदु हुआ हुन में, ऐं मां बि हुयुसि, असांजा हिकिड़ा ॿिया बि प्यारा सिंगर तमनीर भाई बि मौजूदु हुआ, मूंखे यादि आहे बिल्कुलु। ऐं अॼु फस्ट टाइम जेको असां अकेलो मौजूदु आहियां, ऐं असांजो नौजवान खिलाड़ी, ॾाढी ख़ुशी थिए थी इन्हनि नौजवान खे ॾिसी करे, त माशाल्लाह असांजा नौजवान बि कंहिंखां घटि कोन्हनि, स्पेशली सिंध जा नौजवान तमामु टैलेंटेड आहिनि, बसि ज़रूरत आहे त उन्हनि खे सपोर्ट मिले ऐं सपोर्ट मिले। सही था चओ पिया। जीअं हाणे टैलेंट ते ॻाल्हि थी थिए पई, त तव्हां बि माशाल्लाह इलाही टैलेंटेड आहियो, त जीअं पाण ब्रेक में बि ॻाल्हि कई पई, त असांजे मुल्क जे अंदरि जेको हिकिड़ो अलमियो आहे, जंहिं त मूंखे पाण खे पर्सनली बि ॾाढो ॾुख थींदो आहे, त हिते टैलेंट जी क़दुरु कोन्हे का। हा, ईअं त आहे, बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो, ऐं असां पाण बि ॾिसूं था उन शइ खे, मुशाहिदो कयूं था उन शइ जो, त इलाही टैलेंट जो क़दुरु कोन्हे, बाक़ी अलाए कहिड़ियुनि शयुनि खे सपोर्ट कयो वञे थो, त आवाम जे अॻियां ई आहे, मतिलबु का लिकियल शइ आहे कोन जेका चइजे, प्योर जेको रियल टैलेंट आहे उहो नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे हमेशह, ऐं अॼु खां न इलाही अरसे खां ईअं हले थो पियो, ऐं मुंहिंजे ख़्याल में त ईअं न हुजणु खपे। असांजे सिंध में एतिरो टैलेंट आहे, मतिलबु मां इहो सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, मां त हिकिड़ो तमामु अदना हिकिड़ो फ़नकार आहियां, पर मूंखां बि वधीक के अहिड़ा जेके डिज़र्विंग माण्हू आहिनि, जेके टैलेंट में, उहे चाहे ॻाइण में हुजनि या कंहिं ॿी फील्ड में हुजनि, मां पंहिंजे हिन प्रोग्राम जी मतिलबु प्लेटफॉर्म तां इहो पैगाम बि ॾींदुसि त ख़ुदा रियल टैलेंट खे सपोर्ट कयो। सही। त जीअं जेको असांजो रियल टैलेंट आहे, जंहिंखे शौक़ु आहे, जेको सुठो करणु चाहे थो, उनखे सपोर्ट मिलंदी, उनखे कुझु हौसला अफ़ज़ाई मिलंदी, त हू अॻियां ईंदो, न त हू पंहिंजो टैलेंट पंहिंजे दिलि में दॿाए छॾे ऐं मतिलबु डिसअपॉइंट थी करे पोइ ते हटी वेंदो उनखां। इलाही थिया बि आहिनि केसिस, अहिड़ा इलाही केसिस थिया आहिनि, ऐं सुठियूं सुठियूं आवाज़ूं जेके असां ॿुधंदा हुआसीं कंहिं दौर में, अॼु उहे अलाही किथे आहिनि, असांखे ख़बर ई कोन्हे का त उहे हिन दुनिया में आहिनि बि या न, कुझु त ईअं ग़ाइब बि थी विया आहिनि। बिल्कुलु, इलाही मां पर्सनली बि कुझु दोस्तनि खे सुञाणा थो, जिन खे जेके ईअं डिसअपॉइंट थी करे उन्हनि पंहिंजो शौक़ु दॿाए छॾियो, ऐं उहे अॻियां वधण जी जिन वरी कोशिशि ई न कई, छो त उन्हनि खे ख़बर आहे त को फ़ाइदो न आहे। त ही सोशल मीडिया जॾहिं खां आयो, त तव्हांखे छा थो लॻे त हिन सोशल मीडिया जे करे इहा तबाही थी आहे या न? न, सोशल मीडिया जा ॿई रुख आहिनि, उनजो ॿिन्ही तरफ़नि खां यूज़ थिए थो, नेगेटिव बि पॉज़िटिव बि, ऐं सोशल मीडिया जे थ्रू बि इलाही कुझु टैलेंटेड माण्हू जेके पंहिंजी मदद पाण जे तहत हू अॻियां आया आहिनि, उन्हनि महिनत कई आहे, ऐं उन ई सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म तां ई उहे अॻियां वधिया बि आहिनि। अहिड़ा बि आहिनि जेके डिज़र्विंग हुया, जिन खे नज़रअंदाज़ कयो वियो, ऐं उहे पंहिंजी मदद पाण जे तहत सोशल मीडिया जे तरफ़ां जेको आहे सो उहो उभरी आया, ऐं अॼु माशाल्लाह उहे पंहिंजे हिकिड़ी मंज़िल ते आहिनि, सुठो कमु बि कनि पिया। ज़बरदस्त। तव्हां खां गज़ल बि ॿुधंदासीं ज़रूरु। त हींअर कहिड़ी गज़ल पिया? हींअर हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत गज़ल आहे, जेको अॼु जे प्रोग्राम जे लाइ स्पेशली मूं कुझु कंपोज़िशन्स कयूं, ऐं जिन में ही पहिरियों गज़ल आहे साईं ज़ाहिद शेख साहब जो, असांजे सिंध जा तमामु बहितरीनु शाइर आहिनि, ऐं उहे पाण बि सुठो ॻाईंदा आहिनि, सुठो कंपोज़ कंदा आहिनि, त उन्हनि जी हिकिड़ी गज़ल आहे, तव्हां सभिनी जे अॻियां पेश कंदुसि। ऐं गज़ल में तमामु ख़ूबसूरत मैसेज बि आहे।
मुर्की मुर्की मिलण खपे यारो, 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 जरकी जरकी जीअण खपे यारो, जरकी जरकी जीअण खपे यारो। जान पंहिंजी त पाण सां आहे, जान पंहिंजी त पाण सां आहे, जान पंहिंजी त पाण सां आहे, ॻाल्हि ॿिए जी ॿुधण खपे यारो, ॻाल्हि ॿिए जी ॿुधण खपे यारो, ॻाल्हि ॿिए जी ॿुधण खपे यारो, मुर्की मुर्की मिलण खपे यारो। दोस्तीअ में दगा बि थींदी आहे, दोस्तीअ में दगा बि थींदी आहे, दोस्तीअ में दगा बि थींदी आहे, बेवफा बचण खपे यारो, बेवफा खां बचण खपे यारो, बेवफा खां बचण खपे यारो, मुर्की मुर्की मिलण खपे यारो। जिंदगी जे तेरी पिया ज़ाहिद, जिंदगी जे तेरी पिया ज़ाहिद, जिंदगी जे तेरी पिया ज़ाहिद, राहतुन में रहण खपे
राहतुनि में रहणु खपे राहतुनि में रहणु खपे यारो मुर्की मुर्की मिलणु खपे माशाल्लाह, वेरी नाइस, ब्यूटीफुल वॉइस एंड ॾाढी प्यारी पोएट्री, माशाल्लाह। त व्यूअर्स, ट्रांसमिशन जारी आहे, वक्त है ब्रेक जो, जल्दी हाजिर था थियो। ॿेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा हसान, मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजी एजुकेशन छा आहे, छा पिया पढ़ो? मां हाणे इंटर जा एग्ज़ाम्स ॾिना हुया। अच्छा। 2-3 महीना पहिरें द कॉन्सेप्ट स्कूल एंड कॉलेज सिस्टम जे तरफ़ूं, ऐं इंशाल्लाह रिज़ल्ट अचण वारा, पास थी वेंदासीं। ऐं रिसेंटली लॉ एडमिशन टेस्ट बि ॾेई आया आहियूं। वाह वाह, ज़बरदस्त। इंशाल्लाह कुझु मंथ्स में लॉ भी करण जो इरादो आहे, माशाल्लाह, लॉ भी करण जो इरादो आहे, फुटबॉल मैचेस भी खेॾो था, ॿई ॾाढा ॾुखिया कम आहिनि। त इहो तव्हांखे फुटबॉल खेॾण जो शौक़ु आहे या बसि इहो जनरली मतिलबु हिकिड़ो इत्तेफ़ाक़ थियो हुयो? जी, फुटबॉल जो शौक़ु बचपन खां आहे। हर ॿार खे रांदियुनि जो शौक़ु हूंदो आहे, ऐं घर वारनि बि सपोर्ट कई कि फिज़िकल स्पोर्ट्स जी तरफ़ तव्हां ज़्यादा वञो, फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। ऐं इंशाल्लाह लॉ जॾहिं पढ़णु वेंदासीं कंहिं यूनिवर्सिटी, त गॾो फुटबॉल या का बि क़िस्म जो स्पोर्ट्स कैरी रखंदासीं, छो त इंसानु फिज़िकल स्पोर्ट्स में टच तो रहे, त इंसानु फिट तो रहे। फिज़िकल एक्टिविटीज़ ज़रूरी आहिनि अॼु जे दौर में, तमामु ज़रूरी आहिनि। ज़बरदस्त। त तव्हां इहो ॿुधायो, तव्हां घणा भाउ भेण आहियो, तव्हांजो बाबा छा कंदा आहिनि, तव्हांजे बाबा जो नालो छा आहे? असां 3 भेण भाउ आहियूं। मां वॾो आहियां। अच्छा। हिते ठठे में जेका रहंदा आहियूं, ऐं बाबा जो नालो हाजी ज़ुल्फ़कार अली उर्फ़ बाबू। सही। ऐं बाबा पेशाई, असां सभई बाबा चाचू वारा सभई ज़मींदार आहियूं। सही, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। ॾाढी सुठी ॻाल्हि। त उमेद आहे त तव्हांजी फैमिली ॾिसंदी हूंदी शो? बिल्कुलु ॾिसंदा हूंदा। ज़बरदस्त। अच्छा, त यानी लॉ भी करणु चाहियो था, फुटबॉल भी खेॾणु चाहियो था, त हाणे इहो लाज़मी ॿुधायो त तव्हांखे गवर्नमेंट जी तरफ़ां का सपोर्ट, या त जिथे तव्हां ठठे में रहो था उते तव्हांखे का सपोर्ट, का फैसिलिटी अवेलेबल आहे जेका तव्हां खेॾो था? फुटबॉल क्लब ग्राउंड, फुटबॉल ग्राउंड आहे मुश्ताक खुश्क फुटबॉल मेमोरियल ग्राउंड, उते उहा असांखे फैसिलिटी आहे। उते असां खेॾंदा आहियूं एज़ अ टीम। ऐं पहिरें वर्क कंदो जीए, हाणे उते उन ग्राउंड ते वर्क नथो करे जीए, पर हाणे असां पाण में मिली, जीअं माना जेका मेन मेंबर आहियूं क्लब जा, उहे असां गॾु मिली खेॾूं पिया ऐं क्लब खे कैरी ऑन कयूं पिया। त कुझु ॿार आहिनि जेका कोन था करे सघनि, उन्हनि खे बि सपोर्ट पिया कयूं। ऐं हिकिड़ो चवंदा आहियूं अमेरिकन सिस्टम, त फुटबॉल खोटी वञनि त सभई हिकिड़ो माना ॾींदासीं मिली करे, त माना ईअं क्लब खे कैरी ऑन कयूं पिया माशाल्लाह सां। तव्हांखे छा थो लॻे त तव्हांजी एज जा जेके बि ॿार आहिनि, जेके ॾाढा टैलेंटेड आहिनि, जेके स्पोर्ट्स खेॾणु चाहिनि था, ऐं तव्हांखे पाण खे बि हालातनि जी ख़बर आहे त उहे फैसिलिटीज़ कोन्हनि के, त इन्हनि ॿारनि जो फ्यूचर छा आहे? त छा हू डिसहार्ट थी करे सिर्फ़ु हिकिड़ी अहिड़ी जॉब में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा, या उन्हनि खे उहे अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं, या उहे पंहिंजो कुझु करियर ठाहे सघनि था? हिते ॾिसो न, असांजे ठठे में बि ॾिसूं त इलाही टैलेंट आहे। ठठे में, सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में बि इलाही टैलेंट आहे, पर कुझु सिस्टम आहे जेको सिस्टम में थोरो फॉल्ट आहे, उन जे करे असांजी माना थोरो जेको टैलेंट आहे उन जी क़दुरु नथी कई वञे। इंशाल्लाह असांखे ई घुरिजे त इन ते लाइ वर्क कयूं, इन लाइ माना कोशिशि कयूं कि असां पंहिंजो टैलेंट खे असां ई अॻियां आणूं, त
त असां माना हिकिड़ो पूरी तलाह थींदो आहे जीअं त माना असांखे ई घुरिजे त असां पंहिंजे टैलेंट खे अॻियां कयूं ऐं पंहिंजे मुल्क खे बि अॻियां करण जी कोशिशि कयूं जी इंशाल्लाह। त तव्हां माशाल्लाह एतिरी नंढी उमिरि में बि तव्हां ॿियनि जी हेल्प कयो था मिली करे सभई दोस्त पाण में, तव्हांजो कोच बि तव्हां सां ज़रूरु हेल्प कंदो हूंदो, त हींअर तव्हांजी प्रैक्टिस जारी आहे? जी, ऐं कुझु ॾींहं रेस्ट में हुयुसि छो त इंजरी थी वई हुई, 14 अगस्त ते मैच हुई, थोरी नस अची वई गेम खेॾंदे, त कुझु ॾींहं रेस्ट में हुयुसि, वरी जॉइन आहे। हाँ, ये भी मसला थींदा आहिनि मैचिस जे दौरान, स्पेशली फुटबॉल में ये ॾाढा मसला थींदा आहिनि, इंजरीज़ थी वेंदियूं आहिनि, त ख़्यालु रखो, एहतियात सां खेॾो, ऐं तव्हां असासा आहियो असांजे मुल्क जा, तव्हांखे ई अॻिते वधी करे हिन मुल्क खे जेको आहे सहारो ॾियणो आहे, त मुंहिंजूं त बेस्ट विशेस तव्हां सां गॾु आहिनि, तव्हां जेके बि नौजवान नस्ल जेका हिन तरफ़ अचणु चाहे थी तव्हां सभिनीनि सां गॾु आहिनि, ऐं उमेद बि कंदमि त पंहिंजे पाकिस्तान जो पंहिंजी सिंध अमड़ जो ईअं ई नालो रोशन कंदा रहो इंशाल्लाह। इंशाल्लाह। त हाणे कुझु मैचिस आहिनि जेके ॿाहिरि मुल्क खेॾण जे लाइ? न, फ़िलहाल त न आहिनि। फ़िलहाल न आहिनि जी। फ़िलहाल तव्हां रुगो हिते ई पंहिंजी प्रैक्टिस कयो पिया, ऐं जेके लोकल जेके मैचिस थींदियूं आहिनि उहे पिया जी जी, ऐं लोकल मैचिस ऐं ज़्यादा हाणे थोरो स्टडी खे बि फोकस करणु लॻा आहियूं छो त यूनिवर्सिटी में अचिणो आहे, त पंहिंजी पढ़ाई जेको मेन शौक़ु आहे उनखे बि ॾिसणो आहे असांखे। सही। इन खां अलावा ॿियूं कहिड़ी एक्टिविटीज़ आहिनि तव्हांजूं, छा हॉबीज़ आहिनि, छा मतिलबु कंदा आहियो फ़ारिग टाइम में? फ़ारिग टाइम में ज़्यादातर दोस्तनि सां गॾु वेही कचेरी गपशप, ऐं कंहिं महिल फ़ोन बि यूज़ कंदा आहियूं, फिज़िकल स्पोर्ट लाज़िम आहे उहो खेॾंदा रहंदा आहियूं, ऐं पंहिंजी पढ़ाई खे फ़िलहाल कुझु ॾींहं रेस्ट पिया कयूं छो त लेस्ट जो टेस्ट ॾेई आयासीं, त असां चयोसीं हाणे कुझु ॾींहं रेस्ट कयूं जेसिताईं रिज़ल्ट अचे। सही। त हाली फ़िलहाल रेस्ट पिया कयूं पढ़ाई जे हिसाब सां, बाक़ी दोस्तनि सां गपशप, घुमण फिरण। न, हा, टिकटॉक ते आईडी आहे, ऐं कुझु कॾहिं कॾहिं माना मर्ज़ी पई त कैपकट तां का वीडियो ठाहे छॾी, उहा अपलोड करे छॾी, ईअं माना घटि न, मैचिस जूं न, पर्सनली। हा, मतिलबु एक्टिंग कंदे शो ऑफ करण जे टाइप जी, स्वैग जेको अॼुकल्ह ॿारनि जो आहे हिकिड़े क़िस्म जो, वाह वाह ज़बरदस्त। इहे शयूं तव्हां ॿार न कंदो त बाक़ी केरु कंदो? बिल्कुलु। त तव्हांजी बि आईडी आहे टिकटॉक ते? हा, मुंहिंजी आईडी आहे बिल्कुलु। यूज़ कंदा आहियो? बसि उहो पंहिंजे कुझु सॉन्ग्स क्लिप वग़ैरह रिकॉर्ड करे वरी अपलोड कंदो आहियां बसि। अच्छा अच्छा, ज़बरदस्त। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जीअं माशाल्लाह तव्हांजी आवाज़ में हिकिड़ो मां त चवां थी कमाल आहे, मतिलबु कुदरती भी हूंदो आहे इहो, पर इनखे वधीक बहितर करण जे लाइ इंसानु रियाज़ बि कंदो आहे, त तव्हां केतिरो रियाज़ कंदा आहियो? रियाज़ त तमामु घणो ज़रूरी आहे। असां त मां कॾहिं हर वक़्तु हक़ीक़त ई बयानु कंदो आहे त असांखे टाइम एतिरो किथे थो रियाज़ करण जो मिले। हा, अलबत्ता इहो आहे त जहिड़े वक़्तु बि फ्री टाइम मिलंदो आहे त उन टाइम में मां पंहिंजो प्रैक्टिस खे ॾींदो आहियां मां टाइम। बाक़ी जेका सिंगिंग कंदा रहंदा आहियूं इहा बि रियाज़ में शामिल ई आहे। स्पेसिफिक जो रियाज़ जो टाइम आहे, रियाज़ जो जेको तरीक़ो आहे उहो त बिल्कुलु अलॻि आहे। उहो त असां तमामु घटि टाइम मिलंदो आहे त कंदा आहियूं, पर जेतिरो बि मूंखे वक़्तु मिलंदो आहे मां उन वक़्त में उहो जेको आहे सो जेके एक्सरसाइज़िस आहिनि वोकल खे हिकिड़े छा चवंदा आहिनि त रवानगी में रखण जे लाइ ऐं प्रैक्टिस जे लाइ उहे आउं थोरो ई सही पर कंदो ज़रूरु आहियां जहिड़े बि वक़्तु मिले टाइम। या वरी मुंहिंजो रियाज़ ईअं बि थींदो आहे जो आउं वोकल क्लासिस वग़ैरह बि ॾींदो आहियां, त पोइ जॾहिं आउं वोकल क्लास कंहिं स्टूडेंट खे ॾींदो आहियां त उहो बज़ाहिर त हुनखे आउं रियाज़ कराईंदो आहियां, पर उहो मुंहिंजो रियाज़ बि थींदो आहे। सही। त इहो मूंखे बेनिफिट आहे त आउं जॾहिं प्रैक्टिस कराईंदो आहियां त उहा प्रैक्टिस जीअं हू स्टूडेंट करे थो सेम मुंहिंजे लाइ बि उहा ई आहे। वाह वाह, मतिलबु तव्हां टीचिंग बि कयो था हिकिड़े हिसाब सां, त केतिरा स्टूडेंट्स हींअर तव्हां वटि सिखंदा हूंदा? उहो स्टूडेंट्स जेको नंबर आहे उहो घटि वधि थींदो रहंदो आहे, छो त कॾहिं के स्टूडेंट आहिनि जेको शुरू कंदा आहिनि, पोइ शुरू में शौक़ में उहो बिल्कुलु कंटिन्यू कंदा आहिनि, वरी कुझु वरी अध में छॾे बि ॾींदा आहिनि। बहरहाल मूं वटि इहो आहे त कुझु स्टूडेंट आहिनि हींअर बि जेके उन्हनि खे आउं प्रैक्टिस कराइणु वेंदो आहियां, या के मूं वटि ईंदा आहिनि, उन्हनि जे रियाज़ सां गॾु मुंहिंजो बि रियाज़ हलंदो आहे। सही। तव्हांजे लाइफ में का इंस्पिरेशन रही आहे, कंहिंखां तव्हां इंस्पायर थिया आहियो लाइफ में? तमामु घणियूं शख़्सियतूं आहिनि। इहे सभिनी खां पहिरियां त अगरि म्यूज़िक में ॾिठो वञे त पहिरीं जेका इंस्पायरेशन हुई उहो त बाबा खां मिली, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो म्यूज़िक सिखण जो शौक़ु त ऑलरेडी गॉड गिफ्टेड आवाज़ु हुयो ऐं अंदरि इहा शइ मौजूदु हुई, बसि सिर्फ़ु हुनखे ॿाहिरि कढण जी देरि हुई। सही। सो बाबा खे ॾिसी करे शौक़ु थियो ॻाइण जो, पोइ वरी सिखण जो मरहलो शुरू थियो। उन खां अलावा बि तमामु
घणियूं अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जिन खे ॾिसी करे माण्हू सोचे थो त यार जीअं हिननि माण्हुनि पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारी आहे उन हिसाब सां असांखे बि जीअं पंहिंजे घर में बाब खां अलावा मुंहिंजा वॾा भाइर आहिनि मुंहिंजे लाइ उहे बि इंस्पायरेशन आहे माशाअल्लाह। त तव्हांजी फैमिली में जे तव्हांजा बाबा ॻाईंदा आहिनि तव्हां ॻायो था ॿिया भाइर ईअं ॻाईंदा आहिनि? शौक़ु ॿुधण जी हद ताईं इवन थोरो घणो गुनगुनाइण जी हद ताईं भाइरनि खे बि आहे ऐं उहे उन्हनि जो वरी तालुक़ु आहे अदब सां उहे लिखंदा आहिनि शाइरी हुजे या नसर हुजे उहे लिखंदा रहंदा आहिनि उन्हनि जो लिखण सां वधीक शौक़ु आहे मुंहिंजो ॻाइण सां आहे या मुंहिंजा हींअर जेके भाइटिया आहिनि मोस्टली उन्हनि खे म्यूज़िक जो तमामु घणो शौक़ु आहे उहे सिखनि बि था असांजे आर्ट्स काउंसिल थियो नापा थियो उन्हनि मां सिखनि पिया ऐं उहे बि सेम मूं वांगुरु जीअं मूंखे शौक़ु हूंदो नंढपण में ऐं उन्हनि जो बि साॻियो ई जज़्बो आहे ऐं उन्हनि लाइ बि दुआ आहे त अल्लाह पाक उन्हनि खे पंहिंजे हुन जज़्बे सां कामयाबु करे ऐं उहे सिखनि ऐं अॻियां वधनि। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। तव्हांखे कहिड़ो प्लेयर वणंदो आहे फुटबॉलर? मेसी। मेसी ख़बर हुई मेसी सभिनी जो ऑल फेवरेट आहे। सभिनीनि जो फेवरेट आहे मतिलबु हिन उमिरि में छा पर वॾी उमिरि जा बि जेके बि मतिलबु फुटबॉल लवर्स आहिनि सभिनीनि खे मेसी वणंदा। वजह छा आहे मेसी खे पसंदि करण जी? मेसी जी गेम डिफरेंट लेवल आहे त असां नंढा हूंदासीं हिकिड़ी माना में हूंदासीं त कुझु दोस्त खे रोनाल्डो वणंदो कुझु खे ॿिया प्लेयर वणंदा। पर्सनली मूंखां कोई पुछे त आई लव रोनाल्डो। हा ऐं कुझु खे वरी असांजी कुझु ग्रुप हूंदो जंहिंखे मेसी वणंदो त पाण में विरी पवंदासीं हथ पाई त हू असां चवंदासीं मेसी सुठो आहे हू चवंदा रोनाल्डो वरी टियों हूंदो अञा ॿियो प्लेयर चवंदो हुयो असांखे जेको नंढपण खां मूंखे फेवरेट हुयो उहो हुयो मेसी ऐं हाणे माना मेसी सुठो आहे ऐं नयो आयो आहे यमाल इहो बि सुठो पियो खेॾे स्पेन में ऐं साला बि वणंदो आहे माना कुझु ज़्यादा थोरा 3-4 फुटबॉलर आहिनि जेका ज़्यादा वणंदा आहिनि पर सभ खां ज़्यादा मेसी ऐं रोनाल्डो जी किक में फ़र्क़ु बि आहे? फ़र्क़ु त बिल्कुलु आहे इलाही फ़र्क़ु जी टेक्निक्स में फ़र्क़ु आहे इलाही फ़र्क़ु आहे अगरि थोरो गौर सां ॾिसजे हालांकि आई एम नॉट वेरी फॉन्ड ऑफ फुटबॉल बट इहो आहे त ॿार ॾिसंदा आहिनि या कॾहिं नज़र ॾिसण जो दिलि चवंदो आहे त उन्हनि जी किक में हिकिड़ो मूंखे फील थींदी आहे त उन्हनि जी किक ई अलॻि आहे या सलमान खान वारी किक कोन्हे रोनाल्डो ऐं मेसी वारी किक आहे त हीअं छा पिया ॿुधायो असांखे? हींअर असांजे तमामु ख़ूबसूरत शाइर असांजे सिंध जो वसीम गुल कीरियो साहब डॉक्टर वसीम गुल उन्हनि जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत गज़ल आहे उहो आवाम नाज़रीन जे अॻियां पेश कंदुसि। लाजवाब तुझो चेहरो बेमिसाल तुझो अखियों लाजवाब तुझो चेहरो बेमिसाल तुझो अखियों पीते बिना लगन क्यों पीते बिना लगन क्यों बई लाल तुझो अखियों लाजवाब तुझो चेहरो बेमिसाल तुझो अखियों। केडो भी तू लवाए केडो भी तू लिकाए केडो भी तू लवाए केडो भी तू लिकाए मूंखे पयो ॿुधाइनि हर गाल तुझो अखियों मूंखे पयो ॿुधाइनि हर गाल तुझो अखियों लाजवाब
बेमिसाल तुझो अखियों। खामोश तू रही थो मूंखे रुगो ॾिसी थो। खामोश तू रही थो मूंखे रुगो ॾिसी थो। कन थियूं गुझनि इशारनि में सवाल तुझो अखियों। कन थियूं गुझनि में सवाल तुझो अखियों। महबूब मान वारियूं आहिनि वसीम प्यारियूं। महबूब मान वारियूं आहिनि वसीम प्यारियूं। पुरकैफ़ प्यार अंदर बाकमाल तुझो अखियों। पुरकैफ़ प्यार अंदर बाकमाल तुझो अखियों। लाजवाब तुझो चेहरो बेमिसाल तुझो अखियों। जी वाह, वेरी नाइस। मतलब मां अने छा तारीफ़ कयां तव्हांजी। माशाल्लाह, वेरी नाइस। अच्छा हसान, मूंखे इहो ॿुधायो, तव्हांखे आहे शौक़ु थोरो घणो ॻाइण वाइण जो? न बिल्कुलु न। ईअं त थी कोन थो सघे। सची में न। थोरो त हूंदो न। दोस्तनि सां गॾु मतिलबु गुनगुनाईंदा बि न आहियो? बिल्कुलु न। सफ़ा बि न। म्यूज़िक त ॿुधणु पसंदि हूंदी न? सॉन्ग्स कॾहिं कॾहिं सर्च कंदा आहियूं त विदाउट म्यूज़िक ज़्यादातर अनप्लग, सफ़ा म्यूज़िक खां बग़ैर? बग़ैर। अच्छा, इंडियन म्यूज़िक थी वई, पाकिस्तानी म्यूज़िक थी वई, का बि पसंदि न आहे? न। हा ॿुधंदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुठा लॻंदा आहिनि पर ईअं ऐं मतिलबु वणंदा बि आहिनि, पर विदाउट म्यूज़िक सर्च कंदा आहियूं अगरि कॾहिं ॿुधणो हूंदो आहे त। अच्छा, ईअं छो? त थोरा रिलीजियस टाइप आहियूं त इन करे। ओके ओके, सही सही सही, ठीकु सम्झी वियसि। अच्छा, पोइ त तव्हां खां इहो सुवाल करण ई बेकार आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। सो तव्हां इहो मूंखे ॿुधायो त म्यूज़िक माशाल्लाह हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो हुन में चवंदा आहिनि न त जेतिरो सिखो घटि आहे, हिकिड़ो अलॻि ई जहान आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। 90s वारो म्यूज़िक, वरी 2000 वारो म्यूज़िक, वरी हाणे वारो म्यूज़िक, तव्हांखे छा थो लॻे त हिन में केतिरी चेंजिस आयूं आहिनि? चेंजिंग्स त इलाही आहिनि। ऐं जिथे तव्हां पाण बि माशाल्लाह कंपोज़र आहियो। बिल्कुलु, जिथे ॾिठो वञे त कंपोज़िशन्स में या म्यूज़िक में जेका जिदत आई आहे, उते कुझु अहिड़ियूं जीअं अहिड़ा सॉफ्टवेयर बि अची विया आहिनि जिन जी वजह सां ॻाइणु मतिलबु हूअं त आसान त कोन्हे, पर सॉफ्टवेयर जे ज़रिए आसान बि थी वियो आहे। कुझु अहिड़ा सिंगर बि आहिनि जेके बिना सिखण जे डायरेक्ट अची उहे सिंगिंग कनि था, उहो सॉफ्टवेयर जे ज़रिए उहो सॼो सेट थी थो वञे। पर 90s में अगरि तव्हां हलो त उते उन वक़्तु टोटल जेका आहे सा तव्हांजी महिनत जेका आहे उहा नज़र ईंदी हुई साम्हूं। ऐं रिकॉर्ड वन टेक रिकॉर्डिंग हूंदी हुई ऐं उन में सॉफ्टवेयर जो को अमल दख़ल न हूंदो हुयो। त पोइ जेको तव्हां 90s जा सिंगर ॿुधंदो, उन्हनि जी जेका महिनत आहे, उन्हनि जी जेको रिकॉर्डिंग टेक्निक्स हू इस्तेमालु कनि था, त अॼु बि हू एवरग्रीन सॉन्ग्स तव्हां ॿुधा हूंदा, एवरग्रीन सिंगर्स आहिनि उहे। पर अॼुकल्ह जेतिरी जिदत आई आहे सॉफ्टवेयर्स में ऐं जेतिरी म्यूज़िक में जिदत आई आहे, उन हिसाब सां कुझु जेके सो उहो माना उहो नेगेटिव पॉइंट्स बि आहिनि हिकु सिंगर जे लाइ। मतिलबु हिकिड़ो सिंगर जीअं पहिरियां महिनत कंदो
हाणे हुन सॉफ्टवेयर जे ज़रिए जेको आहे सो रिकॉर्डिंग जे करे हू थोरो रिलैक्स थी वियो आहे सही ऐं हू चए थो त सॉफ्टवेयर जे ज़रिए सभु कुझु थी सघे थो सही। मतिलबु हिकु हिकु लाइन करे हाँ, रिकॉर्ड हाँ, करणु या हाँ। कुझु अॻे रिकॉर्डिंग जो टाइम बि केॾो लॻंदो हुयो मतिलबु स्टूडियो में जॾहिं तव्हां वेंदा हुया त मूंखे त ईअं थो महसूसु थिए त ॿ टे टे चारि ॾींहंनि खां पोइ शायदि स्टूडियो मां कोई सिंगर निकिरंदो हुयो या म्यूज़िशियन निकिरंदो हुयो। हाँ ईअं बि थींदो हो जे हिकिड़ो को सिंगर अचे रिकॉर्ड करण जे लाइ हुनजो गलो न पियो कमु करे जेको रिक्वायर्ड जेका हुनखे उहा अचे न, perfection हूंदी परफेक्शन हर खपे शइ हा में। बिल्कुलु न थी सघंदो त वरी डिले वरी हफ़्तो खनि वरी ॿिनि हफ़्तनि खां पोइ जेसि ताईं वरी गलो प्रॉपर कमु करे पोइ उहो सिंगर जो उहा डेडिकेशन हूंदी बेसिकली त उहो पंहिंजे कम सां सचा हूंदा जंहिंजे करे हू चवंदा त जेका बि असां शइ रिकॉर्ड कयूं त उहो बिल्कुलु परफेक्ट हुजे जेको ॿाहिरि वञे जेको आवाम जे ॿुधण में जेको आहे सो अचे उहो परफेक्ट हुजे हुन में का ग़लती न हुजे। सही ज़बरदस्त साईं थैंक यू सो मच तव्हां ॿिन्ही जेको पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। वॾी महिरबानी वेंदे वेंदे तव्हांजी। तव्हांखां हिकिड़ो ज़बरदस्त गानो ॿुधंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु ऐं फरमाइश आहे असांजी। फरमाइश आहे हिते माशाल्लाह इलाही आहिनि जेके तव्हांखे फरमाइश कनि था। अच्छा उहो ज़रूरु ॿुधंदासीं। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? बसि मैसेज इहो ई जेको मां शुरू में बि ॾिनो मूं त टैलेंट जी क़दुरु कयो। असांजा नौजवान जेके टैलेंटेड आहिनि उहे हौसला शिकनी जी या उहो डिसअपॉइंट थी करे पंहिंजो पाण खे जेको आहे सो बैकवर्ड न कनि ऐं पंहिंजो टैलेंट जेको आहे सो दॿाए न रखनि पंहिंजे अंदरि। जेके बि टैलेंट आहे उहो टैलेंट खे तव्हां जॾहिं हौसलो ॾींदव हौसला अफ़ज़ाई कंदव इनकरेज कंदव त उहो माण्हू अॻियां ईंदो। जीअं असांजो नौजवान माशाल्लाह हसान गेम स्पोर्ट्स जी तरफ़ हुननि जो सुठो हिकिड़ो रुझान आहे। जीअं थोरी देरि पहिरियां हसान इहो बि चयो त असां पाण मिली करे जेको स्पोर्ट्स क्लब आहे असांजो जेको जिथे असां गेम खेॾंदा आहियूं इवन फुटबॉल ताईं असां पाण अमेरिकन सिस्टम करे ऐं उहो करे असां उहो कंदा आहियूं। इहे तव्हांजो शौक़ु आहे हिनखे तव्हां बंदि न कजो पर पैगाम वरी बि इहो ई आहे त कम से कम अहिड़े टैलेंटेड माण्हुनि खे जेको आहे सपोर्ट कयो सपोर्ट कजे। ज़बरदस्त जी हसान तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदव? जीअं सर ई मैसेज ॾिनो की टैलेंट जी क़दुरु कयो ऐं सभ खां पहिरियों त असांखे पाण खे घुरिजे की कीअं के ॿिए जो टैलेंट अगरि अॻियां वधे पियो को हुनखे पहिरियों वधणु ॾियूं अॻियां। जीअं हाणे आउं सेलेक्ट थी वियुसि त मूंखां बि सुठा अहिड़ा पाकिस्तान में पिया आहिनि सिंध में पिया आहिनि जिन्हनि जो टैलेंट आहे पर उन्हनि जो टैलेंट जी क़दुरु कोन्हे थी वई। त असांखे ई घुरिजे की उन्हनि जे टैलेंट जी क़दुरु कयूं ईअं कंहिंखे करणु न ॾियूं की बाबा तूं छो पंहिंजो आणे पियो असां माना आहियूं अञा हिते हिन जा वारिस वेठा आहियूं त असांखे फूनी फूनी तलाउ थींदो आहे इन करे माना हिकिड़े खां स्टार्टअप थींदो त सभई त इन हिसाब सां हर क़िस्म जी टैलेंट जी क़दुरु थींदी। ऐं अॼुकल्ह जे मुआशिरे में ज़्यादातर जंहिंजो जंहिंमें शइ में टैलेंट आहे उनखे उहा शइ नथा खणणु ॾियनि त जंहिंखे जेकी शइ जो शौक़ु हुजे उनखे उहा शइ खाराइण जे जंहिंमें टैलेंट हुजे इन करे इन हिसाब सां ई मुल्क वधंदो। जीअं सर जो टैलेंट पंहिंजे हिसाब सां सिंगिंग में आहे जीअं असां मुंहिंजो टैलेंट अगरि आउं फुटबॉल में ॾिसां थो त पर पर्सनली आउं पंहिंजो टैलेंट अञा कंहिं ॿी शइ में थो ॾिसां त आउं पंहिंजो ज़्यादा फोकस उन शइ खे कंदुसि ऐं जंहिंखे बि जेकी शइ में पाण खे सुठो थो सम्झे उनखे त उन में अचे त उन में इंशाल्लाह दुनिया बि लेवल ते टॉप कंदा इंशाल्लाह ज़बरदस्त मैसेज ऐं इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यार जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा हो। सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा पीरीअ जे प्यार जी ख़ुशबू साईं पीरीअ जे प्यार जी ख़ुशबू वठण वारा किथे मुड़ंदा हो। सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा हो। सनम सुहिणो हुजे साकी।
अची दिल बर भी दरते खिली दे खैर दर्शन जो अची दिल बर भी दरते खिली दे खैर दर्शन जो पोए प्यारा असां पारा साईं पोए प्यारा असां पारा पिनण वारा किथे मुणदा हो सनम सुणो हुजे साथी पीअण वारा किथे मुणदा हो सनम सुणो हुजे साथी चाहे दुनिया अमीर चले कासाई थी कोहे आशिक चाहे दुनिया अमीर चले कासाई थी कोहे आशिक मथा महबूब जे सिरड़ो मथा जे सिरड़ो ॾियण वारा किथे मुणदा हो सनम सुणो हुजे साथी पीअण वारा किथे मुणदा हो सनम सुणो हुजे